रेस अकबर खान रेस रावल खान वॾो चालाक बणिजी वियो आहे लोंबड़ी वांगुरु। हींअर हुनखे मारणु एतिरो आसान नाहे। जेतिरो आसान हुजे हा त पोइ मां तोखे हिते छो घुरायां? तव्हां बि कोशिशि कयो, मां बि पंहिंजी कोशिशि भरपूर रखां थो। जाबर हिन वक़्तु रावल जे निशाने ते तूं ऐं मां आहियूं। असां जेकॾहिं थोरी बि ढर कई न त हू मथे ते चढ़ी वेंदो। तव्हां हिन ॻाल्हि जो टेंशन न वठो। सुभाणे खां वठी मां कुझु हमरा इन जे पोयां छॾियां थो। जीअं ई ॻोठ ते ॿाहिरां निकिरंदो न तीअं ई मां पंहिंजा हमरा छॾींदुसि। पोइ तव्हांखे इतला कंदासीं। हिकिड़ो पासो तव्हां वठिजोसि, ॿियो पासो असां वठंदासीं, जंहिंखे झाटे में अची वञे। जाबर रावल खान खे ॻोठ खां ॿाहिरि मारणु आसान कोन्हे को, इन करे हुनखे ॻोठ में ई मारणो पवंदो। मूं वटि अहिड़ा माण्हू न आहिनि जिन खे मां छॾिया त ॻोठ जे अंदरि वञी हुनखे तुफ कनि। तुंहिंजो ॻोठ आहे, तोखे ख़बर हूंदी त अहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे ज़मीर जो सौदो करे सघनि था। ज़मीर विकाऊ त घणा आहिनि, पर सभ जो सभु रावल खां टिजनि था। टिजणा इहो कमु तोखे ई मूंखे करिणो आहे। ठीकु आहे, तव्हां बि कोशिशि कयो, मां बि कोशिशि कयां। जंहिंखे बि इहो रावल वारो ॾिए न हणी हुनखे तुप करे छॾिजे। हुन सां कंहिं बि क़िस्म जी रियायत न थियणु घुरिजे। न थींदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।